सरवर जमात जी रुहानी पेशवा पीपल्स पार्टी MNA मकदूम जमील जमाई नौजवान सूबाई वज़ीर मकदूम महबूब जमात जिन जी ख़ुसूसी मेहरबानी सां सूबाई वज़ीर बहाली जे कोआर्डिनेटर शौकत अली उनड़ ऐं अॻूणे वाइस चेयरमैन हाजी लुकमान राजपूत जे कोशिशुनि सां टाउन कमेटी न्यू सैदाबाद जे 6 वार्डन में प्योर ब्लॉक लगी रहियो आहे, जंहिं ते अवाम में ख़ुशी जी लहर पकड़ियल आहे। इन सिलसिले में सालनि खां नज़रअंदाज कयल वार्ड नंबर 3 ते आशिक अली कॉलोनी में थींदड़ प्योर ब्लॉक जे तरक़ियाती कम ते कॉलोनी जे रवासिन महबूब अली काका, अली अकबर ओगाही, जुमन सहेजो, अब्दुल मजीद ओगाही, मिठू मल्हा, सजात मल्हा, शेर मल्हा ॿियनि चयो त केतिरनि सालनि खां घटियूं न थियण करे बरसातुनि में शहरनि खे वॾी तकलीफ़ पेश अची थी। अवाम जी परेशानी जो नोटिस वठंदे सूबाई वज़ीर मकदूम महबूब जमा ख़ुसूसी कोशिशुनि वठी सिंध वॾे वज़ीर खां पूरी मटियारी ज़िले लाइ 5 लख स्क्वायर फुट प्योर ब्लॉक जी स्कीम मंज़ूर कराई। अवाम जी दिलियूं खटे वरितियूं आहिनि। असीं सरवरी जमाई जे रुहानी पेशवा पीपल्स पार्टी MNA मकदूम जमील जमा जो नौजवान सूबाई वज़ीर मकदूम महबूब जमा जिन जा थोराइता आहियूं, जिन असांजे अहम मसइले खे हल कयो आहे। अशिक अली सिटीअ जे रवासी वधीक चयो त हिन तरक़ियाती कम में सूबाई वज़ीर जे कोआर्डिनेटर शौकत अली उनड़ ऐं अॻूणे वाइस चेयरमैन हाजी लुकमान राजपूत जूं कोशिशूं वाखण जोगियूं आहिनि, जिन मकदूम महबूब जमा ताईं असांजो मसइलो पहुचाए स्कीम मंज़ूर कराइण ऐं प्योर ब्लॉक लॻाइण में आशिक अली कॉलोनी जे रवासियुनि जो भरपूर साथ ॾिनो आहे।